अरे छोकरो उठी पियो हाणे वेही रहो। अरे छोकरा तू यो खमीस छो न पाया आयो आ? गर्मी घणी आ तरी में खमी न पाया। पुट अॼु जो सबक तव्हांखे मां पढ़ायां थो, सुभाणे पंहिंजो यादि करे अचो न त गिटा ॻाढ़ा करे छॾींदोमांव। पढ़ो अलिफ अख बेबिदक। वाह वाह छोकरो तव्हां होशियारु आहियो। हाणे पढ़ो बेबुक बेभिट ते तारो ते थेलो ते टोपी ते ठूठ से सवाब पे पग। शाबाश वेरी गुड। अल्फ खां वठी पे पग ताईं तव्हांखे सबक सुभाणे यादि रखिणो आहे। जेकॾहिं यादि न रखियो न खल पुठी तो लाइ छॾींदोसांव। छा सम्झो? असां मास्तरनि जी पढ़ाई हेॾी महिनत तव्हां ते कयूं था, तव्हां पढ़ाई ते ध्यानु नथा ॾियो। हाणे जेको आहे तव्हां सबक पको कयो, मूंखे कमु आहे थोरो। वालेकुम अस्सलाम। वालेकुम सलाम। छोकरा ॾियो ख़बर कीअं पढ़ाई हले थी? सही हले थी? तू उथी बीड़े इहो ॿुधाए त क़ैद आज़म किथे पैदा थियो? अच्छा माना तव्हांखे ख़बर ई न आहे त क़ैद आज़म किथे पैदा थियो। वे वे उस्ताद काॾे हो? तव्हांजो उस्ताद किथे आहे? तव्हांखे माना ख़बर न आहे, निकिरी वियो आहे। चलो ठीकु आहे, तव्हां पढ़ो वेठा पढ़ो वेठा पढ़ो वेठा। अॼु यार नंबरनि जी रात आहे, मन खो इनामणो लॻी पए। हलो अदा, हा इहो मास्टर थो ॻाल्हाए। ॿ टे रिंगा त कट। 33 9 11 6 20 4 200 में फर्स्ट करे त 50 में सेकंड। पाकेट लिख 4 33 99 46 94 93 31 16 36 500 में फर्स्ट करे त 500 में सेकंड। पैसा तोखे ॾींदासीं अदा पघार न या हा पोइ ॾेई वेंदोमांइ पैसा। दिलि जाए घर पघार जीअं तोखे ॾींदुमि। हा 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 ॿियो ख़ैरु आहे न? ॻोठ ते ख़ैरु लॻो पियो? हा 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 मां ईंदुमि मिड़ेई चकर ॾींदुमि ॻोठ ते, गर्मियूं घणियूं आहिनि। हा पोइ ॻाल्हाए थो। अस्सलाम वालेकुम साईं। कंहिंसां ॻाल्हायो पिया? ए साईं ॻोठ जे माइट जी तबियत ख़राबु हा आहे, उनको पुछो पिया। हा साईं तव्हां अचानक कीअं अची कयो आयो? असां ईंदा ई अचानक आहियूं, तव्हांखे ख़बर बि आहे त असां अचानक ई न। इहो छा चए पियो रिंग आकड़ो पैकेट इहो छा चए पियो? साईं इहो कटाए पियो इनाम अलाए छा आहे उहो मूंखे सम्झ नथो अचे। हा साईं इहो इनाम लॻंदो आहे, आकड़ा पर्ची आहे। सो साईं ग़रीब मास्टर 60,000 पघार आहे, पूरत नथी पए साईं। जेको आहे गिहु महांगो थियो आहे, खंडु महांगी थी वई आहे, 10 12 ॿार आहिनि मुंहिंजा। पोइ मिड़े इहो नंबर कटाईंदा आहियूं, मन को जेको आहे असां चऊं था चारो चढ़ी पए साईं। अच्छा माना तव्हांजी पघार में पूरत नथी पए सफ़ा माना इनाम लॻे पोइ तव्हांजो गुज़ारो थींदो। 2 दफ़ा लॻो बि आहे। शर्म नथा कयो? हया तव्हांखे न आहे? तव्हांजो इन जेको पघार मां गुज़ारो नथो थिए, तव्हां इन चंद मास्तरनि जे करे असांजो डिपार्टमेंट बदनाम आहे। ॿुॾी नथा मरो, हिलाल पंहिंजो नथा खायो, हाणे इनाम ते तव्हांजो गुज़ारो आहे। साईं मन चवंदा लॻी फर्स्ट में साईं 100 में रिंग लॻे न साईं, जेको आहे 70,000 आहे साईं। 70,000 आहे? हा 100 में पाकेट लॻे 5 लख रुपया। पोइ मिड़ई टेकड़ी थी पंहिंजी। पोइ तव्हांजे ज़हन में इहे आहिनि त 50 में रिंग लॻे, 100 में रिंग लॻे, तव्हां ॿारनि खे छा पढ़ाईंदा हूंदा? साईं सॼो ॾींहुं महिनत कयो। छा महिनत कयो था? ॿारनि जो कहिड़ो हाणे उन्हनि जो मां पुछी आयो आहियां उन्हनि खां पुछां पियो त क़ैद आज़म किथे पैदा थियो आहे? ॿार चए थो साईं ख़बर ई न आहे अलाए किथे पैदा थियो आहे। तव्हां उन्हनि खे पढ़ायो त कुझु सुवाल जो जवाबु ॾिन न। साईं ॾिसो मां विज़िट करे आयो आहियां तव्हांजे क्लास में, तव्हां अची हिते जेको आहे जुआ पर्ची आकड़ो पर्ची खेॾो था।
तव्हांखे शर्म नथो थिए हे साईं जुआ न क़िस्मत आहे क़िस्मत आहे न तव्हां हाणे पंहिंजी क़िस्मत आज़मायो वञी मां तव्हांखे जेको आहे डिसमिस कयां थो तव्हां साईं, छॾो मास्तरी खे न न तव्हां मास्तरी खे छॾो तव्हां वञी जुआ खेॾो तव्हांजो गुज़ारो जेको आहे 60,000 में नथो थिए साईं बचड़े वालो बचड़े वाल आयो न त उहे बि बचड़े वाल आहिनि जेका मज़दूर पंहिंजे ॿारनि खे मोकिलीनि था 500 ॾियारी जेका खणण वारा उहे पंहिंजे ॿारनि खे मोकिलीनि था उन्हनि जे बि त कुझु आसूं हूंदियूं उमीदा हूंदियूं त असांजा ॿार पढ़ी को डॉक्टर थिए को इंजीनियर थिए को असांजा थक लाइ पर तव्हां जहिड़ा मास्तर उन ॿारनि खे पढ़ाईंदा त उहे छा थींदो छा थींदो साईं महिनत कयूं पिया असां छा थींदो बाक़ी मुल्क जो? काइदा जमारो जेको सब्जेक्ट आहे मां हुनखे न पढ़ायो न पढ़ायो त बसि तव्हां घर वियो वञी तव्हां आकड़ा पर्ची खेॾो तव्हांजो इनाम लॻंदो न न न बसि बचड़े वालो बचड़े वाल जी कहिड़ी ॻाल्हि आहे तव्हां जेको आहे स्कूल खे टाइम ई नथा ॾियो तव्हां पंहिंजी आकड़े पर्ची में पिया ॿार उचे वीचारा पढ़नि ई कोन था बसि साईं न न न कुझु न मां बसि ग़रीब मास्टर आहे साईं पूरत अॻे पए नथी न पूरत पघार नथी पए यार जुआ में पूरत पवंदी छा तव्हां 60,000 पघार तव्हांखे घटि मिले थी छा साईं ॿीहर बसि 2-3 सौ जा नंबर खेॾंदुमि बसि माना खेदे है ना माना 2-3 समय जा बि जुआ खेदे माना तव्हांजी हुन में पूरत नथी पए बसि मां तोखे अॼु को डिसमिस कयां थो तव्हां घर वञी साईं डिसमिस न कयो मां ग़रीब मिस्किन मास्टर आहे साईं परे थियो अॼु को या तोबा ताइब थी ॿारनि खे पढ़ाईंदे त को बि जेको आहे तोबा ताइब थी मुंहिंजे अॻियां उथी बि मथे उथी बि केॾा मीमड़ा थी वेंदा आहियो जहिड़ी टाइम तव्हांखे जेको आहे सिर ते ईंदी आहे अॻु में न सोचींदा आहियो त कंहिंजी पढ़ाई जे लाइ कुझु करियूं मास्टर थी साईं ॿीहर बसि जेको आहे मां न खेॾंदुसि पर तोबा ताइब थी अॼु खां पोइ जेको आहे का बि जुआ न खेॾंदे ॿारनि खे जेको आहे पढ़ाईंदे क्लास ते तवजा ॾींदे स्कूल ते तवजा ॾींदे अॼु खां बाद में मां तव्हांखे इहो वार्निंग ॾियां थो अॼु तव्हांखे मां माफ़ु कयां थो ठीकु आहे आईंदा अगरि तव्हां खां आई आहे का शिकायत आई पोइ वञी तव्हां आकड़ा पर्ची खेॾो ठीकु आहे पोइ स्कूल मां ॿारनि ते साईं ध्यानु ॾींदुमि पर मुंहिंजी तौबा मां ॿारनि खे जेको आहे सबक़ु ॾींदुमि ॿारनि खे सुठी तालीम ॾींदुमि घणो पंहिंजे ख़र्च में छा बि ॾींदुमि बसि बसि इहा सोच रखो न हाणे तव्हांखे इहा जॾहिं तव्हांजे सिर ते ईंदी आहे पोइ इहे ॻाल्हियूं हूंदियूं ॿारनि खे सही नमूने पढ़ायो ॿार अचनि था त जेको तव्हां मास्तर पंहिंजे हक़लाल जी रोटी खायो हा साईं हा साईं ॿिए फिर इहा शिकायत न ॿुधायो नहीं थी साईं नहीं थी अलाह बचायो वियो साहब बि अलाए काॾों आयो कटराए छॾियो मन जेको आहे लॻी वञे सुभाणे पछतायूं अब इहो नंबर ओके करे जेको आहे पर्ची मारे मोकिले छॾ हा खणाए थो अची पोइ दुकान ठीकु आहे